नाज़रीन, अहम ख़बर खां वाक़े आगाह कंदा हलूं त वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ वफ़ाक़ी काबीना खे ख़िताब कंदे चयो आहे त मईशत जी बहितरी लाइ इज्तिमाही कोशिशूं जारी आहिनि। मईशत खे नुक़सान पहुचाइण वारनि जो एहतिजाब थींदो। हुन चयो त बिजली चोरी जी रोकथाम लाइ क़दम खणी रहिया आहियूं। पाकिस्तानी बरामदत में इज़ाफ़ो थींदो। वज़ीर आज़म जो चवणो त मुआशी सुधारनि वारी एजेंडा ते अमल करे रहिया आहियूं। बिजली सस्ती करण लाइ बि क़दम खणी रहिया आहियूं। शहबाज़ शरीफ़ जो चवणु आहे त इज्तिमाही कोशिशुनि सां मईशत बहितर थी रही आहे। यह अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर करे आहियूं। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ वफ़ाक़ी काबीना खे ख़िताब कंदे चयो आहे त मईशत जी बहितरी लाइ इज्तिमाही कोशिशूं जारी आहिनि। मईशत खे नुक़सान पहुचाइण वारनि जो एहतिसाब थींदो। हुन चयो त बिजली चोरी जी रोकथाम लाइ क़दम खणी रहिया आहियूं। पाकिस्तानी बरामदात में इज़ाफ़ो थियो आहे। वज़ीर आज़म जो चवणो त मुआशी सुधारनि वारी एजेंडा ते अमल करे रहिया आहियूं। बिजली सस्ती करण लाइ बि क़दम खणी रहिया आहियूं। शहबाज़ शरीफ़ जो चवणु आहे त इज्तिमाही कोशिशुनि सां मईशत बहितर तरफ़ वञी रही आहे। हीअ अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर करे रहिया आहियूं। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ वफ़ाक़ी काबीना खे ख़िताब कंदे चयो आहे त मईशत जी बहितरी लाइ इज्तिमाही कोशिशूं जारी आहिनि। मईशत खे नुक़सान पहुचाइण वारनि जो एहतिसाब थींदो। हुन चयो त बिजली चोरी जी रोकथाम लाइ क़दम खणी रहिया आहियूं। पाकिस्तान जी बरामदात में इज़ाफ़ो थियो आहे। वज़ीर आज़म जो चवणु हो त मुआशी सुधारनि वारी एजेंडा ते अमल करे रहिया आहियूं। बिजली सस्ती करण लाइ बि क़दम खणी रहिया आहियूं। शहबाज़ शरीफ़ चयो त इज्तिमाही कोशिशुनि सां मईशत बहितर थी रही आहे। ये अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर करे रहिया आहियूं। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ वफ़ाक़ी काबीना खे ख़िताब कंदे चयो आहे त मईशत जी बहितरी लाइ इज्तिमाही कोशिशूं जारी आहिनि।